लाहौर हाईकोर्ट के हुक्म ते जेल भेरो तहरीक तहत रावलपिंडी लाहौर ऐं मुल्तान में गिरफ्तारियों ॾींदड़ पीटीआई के अगवाणनि समेत समूरनि कारकुननि के जेलनि में आज़ाद कियो वियो। रिपोर्ट मूजिब अदालत तरफां लिखत में हुक्म जारी थियण खां पोइ रावलपिंडी में गिरफ्तारी ॾींदड़ पीटीआई अगवान फयाज़ उल हसन चौहान ऐं जुल्फी बुखारी समेत 47 कारकुननि के शाहपुर जेल में आज़ाद कियो वियो। उन मौके ते पीटीआई के कारकुननि जो वॾो अंग जेल के ॿाहिरि मौजूद हो, जंहिंमें आज़ादी माणींदड़ अगवाणनि ऐं कारकुननि मथां गुलनि निछावर कया, जॾहिं त इमरान खान के हक़ में नारेबाज़ी भी कई। फयाज़ उल हसन चौहान भी आज़ादी ते इमरान खान के हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी कई, जंहिं ते कारकुननि भी संदसि भरपूर साथ ॾिनो। जंहिंखां पोइ राजनपुर जेल में नज़रबंद कयल पीटीआई के जनरल सेक्रेटरी असद उमर समेत 27 कारकुननि के डिस्ट्रिक्ट जेल में आज़ाद कियो वियो। होॾां डेरा गाज़ी खान में जेल भरियो तहरीक के सिलसिले में गिरफ्तार अॻूणे सूबाई वज़ीर मुराद रास, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ज़रताज गुल ऐं अॻूणो पंजाब जो सिहत बाबत सलाहकार मोहम्मद हनीफ़ समेत ॿियनि कारकुननि के आज़ाद कियो वियो। उन खां पोइ अटक जेल में पीटीआई के वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि कारकुननि के भी आज़ाद कियो वियो। होॾां लाहौर हाईकोर्ट पीटीआई अगवान फवाद चौधरी की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॾींदे पीटीआई के गिरफ्तार अगवाणनि ऐं कारकुननि के जेलनि में आज़ाद करण जो हुक्म ॾिनो ऐं उन हवाले सां लिखत में हुक्म भी जारी कियो वियो आहे।